अदा ही भाऊ आ पंचर वारो प्यारा किथों जो मां शहदादकोट है। शहदादकोट जो केर पाण मक्सी मक्सी आहे शहदादकोट जो ऐं हिते केतिरो अरसो थियो थी केतिरो अरसो थियो थी कमु कंदे सिखंदे हा सिखाने में 3 महीना थी है सिखी वियो फुल 3 महीननि में सिखी वियो आहे ऐं हिते पंहिंजो छपरो हणी वेठो आहे गुलशन अदीद में रोज़ी करे थो पंहिंजी ॿियो बि कोई आहे या तव्हां पाण अकेला आहे बाबू है। उन सेखारियो न तव्हांखे वाल साहब रोज़ी केतिरी थिए तक़रीबन रोज़ी सही है 500 ये 9 दुकान है। हाँ 9 दुकान आहे 500-600 रुपया हिन जी रोज़ी थी थी वञे छपरे जे हेठां वेठो आहे शहदादकोट जो मक्सी है न प्यारा सही आहे ज़बरदस्त भी ही पंप के ज़रिए तो विझे ऐं हिन वटि को मोटर वग़ैरह ना है सही आहे त हवा विझणी हू थोड़ो जल्दी थी वेंदी आहे ही थोड़ो देर सां थींदी हवा चेक न करनेसि थी वई पंचर सही है। अच्छा हलो दा हाणे मींहुं बि वसे थो पियो पर हाणे निकिरूं था असां वेझो ई घर आहे घणा था प्यारा 80 रुपया हो मींहुं त लही पियो ॾींहं में घणा पंचर हणंदो आहे ॾींहं में घणा पंचर हणंदो आहे बस बारिश में मौसम में 2-3 हणंदा रोज़ी थी वेंदी आहे न सही आहे ठीकु आहे महिरबानी हलो पुटु हलो बाबा छा हाल आहे पाणी वाणी पीअंदे पाणी पीअंदे साईं मीहों की लगी पई आहे ऐं नौजवान ॾिसो चांडियो साहब मीहों की में टमाटा खपाए थो केतिरियूं पेटियूं हयूं भाई 15 इहो माल बचो थी न हाणे मज़े ॾाढो पीअंदे न सही आहे ज़बरदस्त ठीकु आहे पाणी मानी को मानी ख़ुशि हल महिरबानी शाबाश आहे नौजवान खे मींहुं हले थो पियो भाई असां जेको आहे हे ॾिसो ॿार बरसाति में कीअं मौज मस्ती कनि था पिया हलो बाबा हलो होए मींहुं तमामु घणो हली रहियो आहे तो असां छटरी जे हेठां बीठा आहियूं सालारा मां ऐं ॿार मौज मस्तनि में लॻा पिया आहिनि ऐं मुंहिंजो वीडियो जेकी भरे रही आहे उहा अनमोल मुंहिंजी वॾी थी दादा सीटी वॼायो सीटी अस्सलाम वालेकुम दोस्तों ही नौजवान ॾिसो ही नंढड़ो ॾिसो ना ही नंढड़ो ॾिसो हे स्कूलनि जी छुट्टी आहे हुनर बि सिखनि था पंहिंजो जेको आहे सो पढ़ाई बि कनि था पढ़ाई में माशाअल्लाह खां होशियार बि आहे ऐं हुनर बि सिखनि था ही तक़रीबन 9 बजे दुकान खोलींदा आहिनि 8 बजे दुकान खोलींदा आहिनि शाहनवाज़ ॻोठ पिपरीअ में ऐं ही पढ़ण सां गॾु अगरि को हुनर सिखे थो उहो बि तमामु लाजवाबु आहे हे बहितरीनु दुकानु आहे मां हितां शेव कराईंदो आहियां ऐं हितां वार ठाराईंदो आहियां ही नंढड़ा जेके ॾिसो गुलनि जहिड़ा हू दोस्त ॾिसो ही सभु जेको आहे हुनर सिखनि था ऐं पढ़नि बि था ख़ाली हुनर नथा सिखनि पढ़नि बि था हिन वक़्तु हिन लाइ हिते मौजूदु आहिनि छो जो स्कूलनि खां मोकल हिन जी ऐं मोकल जे हिसाब सां ही टाइम किथे ज़ाया नथा कनि सो ही भी हुनर दोस्तन के गुजारिश है तो सीखो हुनर भी कयो ऐं पंहिंजो पढ़ो भी।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मौजूद आहियां कराची जे गुलशन अदीज जे इलाइक़े में। ऐं हिते तमामु घणा पंहिंजा सिंधी ॿार रोज़गार कनि था। अहिड़ा दुकान स्टॉल सजायूं वेठा आहिनि। ऐं हीअ शइ बि तव्हांखे मां ॾेखारणु मुनासिबु पोइ सम्झां त पंहिंजो कारोबार बि सही हूंदो आहे ऐं हुनुर बि सही हूंदो आहे। हीअ जेको ठियो तव्हां ॾिसो था बहितरीनु तरीक़े सां जेको सजायल आहे उहो सिंधी भाउ आहे असांजो कंबर जो आहे। उन खां हाल अहवाल वठंदासीं त पंहिंजे कारोबार में केतिरो ख़ुशि आहे ऐं कीअं तो जान हले ऐं उन नौजवान खे कहिड़ो मशवरो ॾियणु चाहींदो। नौजवान तव्हां ॾिसो माशाल्लाह सां अलाह हिनखे ज़िंदगी बख़्शे। भाउ ख़ैरु आहे, ख़ुशि आहे, तबियत सही आहे। दोस्तनि खे जेके नौजवान आहिनि हींअर भटकंदा था वतन, जेके परेशान आहिनि त छा कजे छा न कजे, हुननि जे लाइ को मैसेज को पैगाम तव्हां पंहिंजो मुकमल तारुफ़ पहिरियों। हिम्मत मर्दा मदद खुदा पढ़ाई कंपनी जी कम करण खां बग़ैर पंहिंजे माण्हू रोज़ी रोज़गार करे उहो बहितर आहे। सही ज़बरदस्त हिसाब आहे। हवाई रोज़ी आहे माशाल्लाह, कॾहिं 5 रुपया आहिनि कॾहिं न आहिनि, पर रोज़ी बहितर आहे। सही अॼु न मिलंदा सुभाणे अलाह में डबल थी मिलंदा। ज़बरदस्त। हा, हिम्मत मर्दा मदद खुदा माण्हू पंहिंजी कोशिशि करे, कोशिशि कॾहिं बि ज़ाया न वेंदी आहे। ज़बरदस्त। हा, माण्हू पंहिंजी हिम्मत कंदो। असांखे घटि में घटि 17-18 साल थी विया आहिनि। शुक्र आहे अलाह पाक जो तौर तक में ख़ाली माण्हू बेईमानी न करे, बाक़ी माण्हू हिन कम में हिट आहे। पढ़ाई कंपनी वग़ैरह जी ड्यूटी करण खां पंहिंजो कमु बहितर आहे। रोज़ी रोज़गार हर शइ आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह पाक जे तो वॾा एहसान आहिनि। शुक्र आहे अलाह पाक जो। दोस्तनि खे इहो ई पैगाम आहे, पंहिंजी रोज़ी रोज़गार को थोरो कयो घणो कयो पर पंहिंजो कयो, कंपनी कमनि खां बचो। हिम्मत मर्दा मदद खुदा। अच्छा प्यारा, तव्हां किथां जा पाण नालो तव्हां? नेमतुल्ला गोबांग मुंहिंजो नालो आहे। असां पाण कंबर जा भाउ। ज़बरदस्त। जी भाउ कंबर गिरी पाण। हा, भाऊ ही कंबर जो आहे ऐं तव्हांखे इहो ई पैगाम ॾींदे पंहिंजो कारोबार पंहिंजो आहे। तौर तक में अगरि माण्हू बेस्ट रहे ऐं तौर तक में का बेईमानी न करे त मुंहिंजे ख़्याल में उहा का बेड़ा पार आहिनि। हा न, ज़बरदस्त। सही सही। वाह वाह। हे भाऊ जो तव्हांखे मां वरी विज़िट करायां जेको तव्हांखे ॾेखारियो। हे सुहिणे नमूने सां हिन जो माल अञा ईंदो। ऐं काएं बजे ताईं बीहंदा आहियो? राति ताईं प्यारा? 24 घंटा सर्विस आहे। 24 घंटा राति ताईं बि हूंदो आहे? माल न आयो आहे। अच्छा, माल भर 24 घंटा सर्विस आहे अल्हम्दुलिल्लाह। सही सही सही। अल्लाह ख़ुशि करे प्यारा, मैं वॾी महिरबानी, लख तोरा वॾा कुर्ब। ज़्यादा वाला है ये बड़ा हमारे, ये ले लो, ये ले लो, ये दो इसका भी 100 दे दो, ले जाओ, वही दे दो इसका। नहीं दे दो, ये चले जाओ, क्या वैसा करो। दोस्तों ही भी दोस्त नौजवान रेड़ो हलाए करे ही भांडारा दिला मटकियूं रखी करे हिते ही गुलशन अदीद में पंहिंजो कारोबार के। किथां जो आहे प्यारा नालो तव्हांजो? साईं न्याज़ से नालो आहे, ज़ात जो पतू जो आहे। पतू जो न्याज़ जी। सही ज़बरदस्त। किथां जा? जिंदाबाद लाड़काणो, जी लाड़काणो। ज़बरदस्त ज़बरदस्त। ही साईं गुलशन अदीद कराची में पंहिंजो कारोबार करे थो। ही माल किथां खणींदा आहियो? साईं ये न्यू कराची में भी आणींदा आहियूं, कुझु हुतां ओस पास में भी ठठे में भी आणींदा आहियूं। मिड़े गुज़र सफ़र थींदो आहे। अच्छा सही आहे, ज़बरदस्त। हिते पंहिंजी रिहाइश आहे? पंहिंजी राइश बसि इहो किराए ते आहे। मतिलबु मुतमइन आहियो न पंहिंजे कारोबार में? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, पंहिंजो कारोबार बहितरीनु कारोबार आहे। कहिड़ो बि करे माण्हू पाटा ॿारे, पंहिंजो कारोबार आहे। ऐं नौजवाननि जे लाइ को मैसेज? नौजवान लाइ इहो मैसेज आहे त हक़ लाल जी महिनत कनि, होटलनि ते न वेहनि। सही। साईं खे चवां पंहिंजी रोज़ी कनि, अॿे अमड़ खे ख़ुशि कनि। साईं खे चवां ॿाहिरनि सां ईअं ॿाहिरनि वांगुरु गुज़ारनि, सिंधी ॿाहिरनि खे सभिनि खे पंहिंजो भाउ सम्झनि। सही ज़बरदस्त। सम्झे सो जेतिरो थी सघे न त पंहिंजो कराची अचे संभालनि, पंहिंजी सिंध आहे, सिंध जो हिसो आहे। सही। कराची में अचनि, रोज़ी कनि, हक़ लाल जी महिनत कनि, हक़ लाल साईं खे चवां कारोबार कनि। ज़बरदस्त। इहो असांजी ख़्वाहिश ई आहे। सही आहे, ज़बरदस्त। भाउ ही दोस्त पतू जो हलाए थो पियो, भांडारा दिला वग़ैरह मटका रखिया अथई। ही ख़राबु थियण वारो आइटम बि न आहे, पंहिंजे कारोबार में ख़ुशि आहे। ही गुलशन हदी जो इलाइक़ो कराची जो ऐं पंहिंजो कारोबार करे थो। महिरबानी प्यारा, कुर्ब कुर्ब।